अस्सलामुअलैकुम नाज़रीन ज़ेड चैनल सां गॾु तव्हांजो मेज़बान ज़ाहिद इसहाक़ जो सलाम पे अचे। नाज़रीन, आउं घणनि ॾींहंनि खां दिलि जी तकलीफ़ ऐं दिलि जी सर्जरी जे हवाले सां इस्पताल खां पोइ जॾहिं आउं घर मोटियुसि त हिकु नंढड़ी पुरवकार आजियां जी तकरीब पिणु थी, जेका तव्हांजे आॾो आहे। हिन तकरीब में मूंखे नंढड़ी उनेज़ा वेलकम जो कार्ड पेश कयो ऐं आजियां कई, मूं सां प्यारु कयो। उन मौक़े ते हिकु केक बि पिणु पेश थियो, जेको असां ॿिन्ही गॾिजी कटियो। नाज़रीन, गैर हाज़िरी ख़त्म। तव्हां सां गॾु तव्हांजो मेज़बान जल्दी हाज़िर हूंदो वधीक वीडियो सां गॾु। इन चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा।